माइटनि वारे जो फोन अथई, लॻे थो बबली जो रिश्तो पक करणु अचनि था। हा साईं, जय झूलेलाल। कीअं आहियो? कॾहिं था अचनि छोकिरे वारा पक करण? हाँ, अञा थोरी नंढड़ी डिमांड आहे साईं। कहिड़ी ॻाल्हि था कयो? सॼो होटल जो ख़र्च बि असां स्वीकार कयोसीं न। पूरो होटल जो ख़र्चो असां ॾींदासीं, सोन ॾींदासीं, मीन ॾींदासीं, ॿियूं शयूं ॾींदासीं। 10 लखें जी कार बि चईसीं साईं तव्हांखे ॾियण लाइ। बाक़ी अञा छा खपे? हाँ, थोरी छोकिरी मोटी आहे? मोटी न आहे साईं, थोरी बसि बुत में भरियल आहे न। 160 किलो त आहे, छड़ो 160 किलो साईं, सिकी लधी आहे न। हाँ? न साईं, सम्झो न, हाणे लॉकडाउन में घर वेठा आहिनि न ॿार साईं, पिज़्ज़ा खाधा अथव, शनी थी वेंदी साईं। हाँ, न रंधिणे में कुझु ठाहिण त न ईंदो अथसि, पर खाइण ईंदो अथसि साईं। हा, चिंता न कयो साईं। नंढड़ी डिमांड नथा मञनि त? न साईं, मञींदासीं। कहिड़ी डिमांड आहे ॿुधाइजो साईं। 3 साल डीजल असां भराए ॾियूं कार में? 3 साल साईं, हो तव्हांखे मुंहिंजी घरवारी कुझु ॾिनो हाणे बुला। हा, लॼ अचणी खपे, शर्म अचणो खपे। 10 लखें जी कार असां खां वठी सघंदा आहियो, पर वरी पोइ तव्हां हुन में डीजल नथा भराए सघो? महांगो आहे। हलो साईं, हलो, काॾे वियो? काॾे वियो? हा त साईं, सिंघासन थी करे न, थोड़ी देर खां पोइ था लॻायो। हा, मां ई ॾकी वियो आहियां, पोइ लॻाइजो।